कराची जे इलाइक़े गुलशन हदीद में छिरकाईंदड़ वीडियो स्कैंडल बाबति अहम इंकशाफ साम्हूं अची विया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त जिन्सी लाॻापनि वारियूं वीडियोज़ विकिरो कयूं वेंदियूं हुयूं। निजी स्कूल में प्रिंसिपाल इरफान पारां अमले सां गैर इख़लाक़ी हरकतूं करण वारियूं वीडियोज़ साम्हूं आयूं, जंहिं बाद जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो ऐं केस दाख़िल कयो वियो आहे। स्टील टाउन थाणे ते केस दाख़िल थियण बाद पुलिस जवाबदार जे घर में ऐं स्कूल ते छापो हयो, जॾहिं त स्कूल खे सील कयो वियो आहे। तालीम खाते गुज़िरियल ॾींहुं नोटिस वठंदे स्कूल सील करण ऐं जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई जो हुकुम ॾिनो हो। छापे दौरान पुलिस 3 ॼणनि खे हिरासत में वठी थाणे मुंतक़िल करे छॾियो आहे। अॼु जांच टीम पारां स्कूल खे सील कयो वियो। पुलिस जो चवणु हो त लेडी पुलिस इंस्पेक्टर बि साणनि गॾु हूंदी ऐं वधीक गिरफ़्तारियुनि जो इम्कान आहे। गिरफ़्तार कयल जवाबदार इरफान पंहिंजे हिक बयान में चयो हो त संदसि CCTV कैमराज़ हैक कयूं वयूं हुयूं ऐं खांइसि वीडियो लिकाइण लाइ 10 लख रुपया तलब कया विया हुआ। औरतुनि सां ज़्यादती वारे केस जे जवाबदार इरफान गफ़ूर खे मलीर जी अदालत में पिणु पेश कयो वियो, जिते सरकारी वकील अदालत में इंकशाफ कयो त जवाबदार अकेलो न आहे, ही समूरो गिरोह आहे। जांच ऑफिसर जवाबदार जे जिस्मानी रिमांड जी इस्तदा कई ऐं चयो त वधीक डिवाइसिस बि तहवील में वठणियूं आहिनि। हेल ताईं 45 खां वधीक मुतासिर औरतुनि जी ॼाण मिली आहे। जांच ऑफिसर ॿुधायो त जवाबदार औरतुनि खे ब्लैकमेल कंदो हो। संदसि मोबाइल फोन जो फ्रांसिक बि कराइणो आहे। ॿिए पासे ज़रियनि जो चवणु आहे त मुबैना तौर ते फहश वेबसाइट्स ते अहिड़ियूं वीडियोज़ विकिरो कयूं वेंदियूं हुयूं ऐं इन में समूरो गिरोह मुलविस आहे।